जी नाज़रीन, असां हिन टाइम ते मौजूद आहियूं तालका झंडोमरी जे हेडक्वार्टर प्यारोलन में, जिते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा जेके पैसा जिते हली रहिया आहिनि टाउन कमेटी ऑफिस में, जिते को बि सहूलत जेका त मौजूदु न आहे। हिते जेको आहे त कटौती सरेआम जेका हली रही आहे, ऐं जेको आहे त एजेंट माफ़िया जेको आहे सरगर्म आहे, जिते परे परे खां ईंदड़ जेके आहिनि माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। अचो त हिननि सां जेको ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। कारण वठनि था, चेक करनि था, सुबुह खां बि सड़ू करे करे असांजो त निड़ी सुकी वियो, असांखे न नथा ॾियो। हा सभु चवनि था ॾियो त कचूं त ॾींदा न त नथा ॾियो। हा ॾींदा कटींदा त पोइ ॾींदा न त पोइ कोन किथे पीतासीं नलके जो पाणी पीतासीं उन मरनि त हा किथे पीऊं था तदो पाणी असां लाइ केरु आणे थो हिते। को बि असांजो गौर नथो करे। असांखे पैसा कोन मिलनि, सुबुह करे असीं वेठा रात के खाधे ते पुछिया पैसा नथा ॾियनि असांखे। असां ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयूं? चवनि छा था काड़ा बीहारे वेठा आहे, पाणी पियो आहे नलके ओ मन खास कर लिए गोठ का चाय पी आया सी तू काटी भी चाय चलता सही कौन ता चाय लगाने नेटवर्क कौन तो हले उनन का गाड़ी दाडी ना से कौन ता सचे माय टे कारण प्याने सावच असी भी चाय सब काटी असा जुती बेला के डाली असा पैसा कौन ताड़न को सी जा करे कोई जवाब दिन त ना अचू असा सुबह जाया जका इते बिठा थी असा के कौन मिले अगर नता दी ना सका पोया मायू बिठो हुआ वठन भी वसे क्या मैं बिठा डालिया तीअं हिते अचूं पिया ऐं पैसा मिलनि कोन था ऐं पैसा चवंदा 1000 रुपया ॾियो त तव्हांखे उन महिल कार्ड लिखी छिप में वठनि पिया, उन महिल 1000 ते कटियो पिया ॾियनि, कटो थी हले पई। ऐं ईअं असां ग़रीब वीचारा बीहो वापसि पिया वञनि, पैसा कोन था मिलनि। सिफ़ारत ते सभु सिफ़ारत पिया कढनि, ईअं कोन था मिलनि पैसा। सिफ़ारत ते जेको ॼाण सुञाण आहे उनखे पैसा भला उहो 1000 रुपया ॾे पियो त पैसा निकिरनि पिया। 1000 रुपया ई खायो न जेके डिवाइडनि वारा चवां उहो उन डिवाइडनि वारनि खे चओ त असांखे पुलिस वठे पई, असांखे उहे जेके ऑफिसर उहे बि असांखां वठनि पिया, असीं कटंदासीं। हिते जायूं प्यारनि जा लिखनि चरवार जे ॻोठ जा उन बुख में माण्हू मरनि पिया, पर केरु बि नथो ॾिसे त बेहोश थी किरियो पवनि, केरु कोन थो ॾिसे। सभु खां वठी हिन दरियनि में लड़किया पिया आहिनि, मरंदियूं न त कीअं इन्हनि पैसनि खां कोई ॾियनि ई न। चवनि था वेहो सब्र करियो, वेहो सिफ़ारतनि ते ॾियनि पिया। असां हिते संख्या बीठा आहियूं, असांजा पुठियां बि पियो अचनि उनखे ॾियनि पियो, उन्हनि जा वठनि पिया। असीं हुते साम्हूं वेठा आहियूं, असांजा नथा वठनि। इन को काड़े में सभु खां वठी सभई मायूं बीठियूं आहिनि, केतिरियूं मायूं बेहोश थी किरी पियूं आहिनि बुख में उन में, केरु बि नथो ॾिसे। 1500 रुपया कटिन, 1000 रुपया कटिन, तॾहिं बि पैसा नथा ॾियनि, तॾहिं बि नथा ॾियनि असांखे, असांजा पैसा बि कटिन पिया। वारा वेठा आहिनि उहे रवाज़ ते माइन खे अंदरि छॾनि पिया, अंदरि वञनि पियूं। पुलिस वारा इन्हनि सां गॾु मिलियल आहिनि, गॾु माइन खे छॾनि पिया, मायूं वञनि पियूं। ॾिसी था सघो जॾहिं सुबुह टाइम मीडिया सेंटर मीराबाद जो टीम जॾहिं हिते पहुतो त को बि इंतज़ाम हिते कोन हुयो, न को तंबू लॻल हुई, न ई का वेहण जी का जाइ हुई। मीडिया सेंटर मीराबाद जो टीम पहुचण खां बाद में फ़ौरन ई जेको आहे त तंबू वग़ैरह जेको खणी आया आहिनि, जेको तव्हां पोयां ॾिसी था सघो कैमरामैन मुंहिंजो तव्हांखे ॾेखारे थो सघे, जेको हिन वक़्तु हींअर लॻाइनि पिया, जॾहिं त अॻु में को बि अहिड़ो को सहूलियत कोन ॾिनो हुयो। जॾहिं त कटौती जेका सरेआम हली रही आहे, तव्हां हिते जा जेके मौजूदु जेके माण्हू हुया, हिते जा जेके औरतूं जेके आयल हुयूं परे परे खां, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि DC टंडोलियार AC झंडोमरी खां जेको आहे मुतालबो कयो आहे, फिल फॉर नोटिस वठी जेके डिवाइस माफ़िया जेको कटौती कनि पिया, उन्हनि जी जेका डिवाइस आहे त उहा बंदि कई वई आहे, उन्हनि ख़िलाफ़ु FIR दाख़िल कई वई आहे।